अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। हिकु ॾींहुं अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम हवेली पाक खां ॿाहिरि तशरीफ़ खणी आया ऐं अकेला ई हिकु पासे हलणु लॻा। मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ॾिठो त घबराइजी विया त किथे को दुश्मन नुक़सान न पहुचाए। बहरहाल उथी अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां पोयां हलणु लॻा। पाण ॾिठऊं त रसूल रहमत शफ़ी उम्मत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु मक़ाम ते पहुची करे बीही अल्लाह पाक जी बारगाह में सजदो कयो। हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हीउ ॾिसी करे अदब कंदे पोइते हटी बीही रहिया। जॾहिं अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सजदे मां मथो मुबारक मथे खयों त हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे ॾिसी फ़रमायो, ए उमर, मूंखे सजदे में ॾिसी करे तव्हां हिकु पासे बीही रहिया, तव्हां ॾाढो सुठो कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक फ़रमायो, बेशक हाणे जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम मूं वटि आया ऐं अर्ज़ु कयऊं, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजो जेको बि उम्मती तव्हां ते हिकु भेरो दुरूद शरीफ़ पढ़ंदो, अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं बि नाज़िल फ़रमाईंदो ऐं 10 दर्जा बि बुलंद फ़रमाईंदो। मोमिनों, पढ़ते नहीं क्यों अपने आका पर दुरूद, है फ़रिश्तों का वजीफ़ा अस्सलातु वस्सलाम, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। हज़रत यहया बिन इस्माइल रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, मुंहिंजी हिकु वॾी भेण हुई, उहा बीमार थी पई, ज़हनी तवाज़ुन वेंदो रहियो। कमोबेश 10 सालनि खां वधीक अरसो इन आज़माइश में मुब्तला रहियो। घर जी छित ते हिकु कमिरो हुयो, उहा उन कमरे में रहंदी हुई। हिकु ॾींहुं ईअं थियो जो मां पंहिंजे कमरे में सुतो पियोसि, अचानक कंहिं दरवाज़ो वॼायो। मूं पुछियो केरु? दरवाज़ो वॼाइण वारी हिकु औरत हुई। जॾहिं हुन पंहिंजो नालो ॿुधायो त मूं हैरान थी पुछियो, मुंहिंजी भेण? जवाबु आयो, हा, मां तुंहिंजी भेण आहियां। उहो ॿुधंदे ई मूं जल्दी में दरवाज़ो खोलियो। अॼु 10 सालनि खां बाद मुंहिंजी भेण मुंहिंजे कमरे में दाख़िल थी रही आहे। उनजो ज़हनी तवाज़ुन कीअं ठीकु थी वियो, आज़माइश कीअं दूरि थी, उन जे बारे में ॿुधाईंदे मुंहिंजी भेण चयो, मां सुती पई हुयसि, ख़्वाब में कंहिं मूंखे अची चयो, अल्लाह पाक तव्हांजे ॾाॾे जी नेकी जी बरकत सां अव्हांजे पीउ इस्माइल जी हिफ़ाज़त फ़रमाई ऐं तव्हांजे वालिद इस्माइल जी बरकत सां तुंहिंजी हिफ़ाज़त फ़रमाई। तव्हांजो ॾाॾो ऐं वालिद साहब शेखैन करीमैन यानी मुसलमाननि जे पहिरें ऐं ॿिए ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु सां महबत कंदा हुआ। उन्हीअ करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हुमा अल्लाह पाक जे दरबार में तुंहिंजी सिफ़ारिश कई। हाणे जेकॾहिं तूं चाहीं त मां दुआ कयां, अल्लाह पाक तोखे शिफ़ा अता फ़रमाईंदो। जेकॾहिं चाहीं त सब्र कर, तुंहिंजे लाइ जन्नत आहे। मूं चयो, मां त जन्नत चाहियां थी, बाक़ी अल्लाह पाक जी रहमत वसी आहे। उहो चाहे त दुनिया में शिफ़ा ऐं आख़िरत में जन्नत ॿई अता फ़रमाए छॾे। ख़्वाब में अचण वारे चयो, तव्हांजो ॾाॾो ऐं वालिद साहब शेखैन करीमैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां महबत कंदा हुआ। उन जी बरकत सां अल्लाह पाक तोखे शिफ़ा बि ॾिनी ऐं तुंहिंजे लाइ जन्नत जी बिशारत बि आहे। आशिकाने रसूल ॾिठो अवां मुसलमाननि जे पहिरें ऐं ॿिए ख़लीफ़े हज़रत अबू बकर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी महबत जूं कहिड़ियूं निरालियूं बरकतूं आहिनि। शेख इस्माइल ऐं संदसि वालिद हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हुमा सां महबत कंदा हुआ। उन जूं बरकतूं उन्हनि खे त मिलियूं ई मिलियूं, पर उन महबत जो असरु संदसि औलाद खे बि पहुतो ऐं उन्हीअ महबत जी बरकत सां खेनि बीमार धीउ खे शिफ़ा मिली वई
अल्लाह पाक असांखे बि ही निराली बरकतुनि वारी रहमतुनि वारी मुश्किलात हल करण ऐं जन्नत ताईं वठी वञण वारी अज़ीम शान महबत नसीब फरमाए। हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अज़ीम सहाबी रसूल आहिनि। दुनिया में सदन नालो मुबारक उमर आहे। आसमाननि ते खेन खे फ़ारूक़ जे नाले सां सुञातो वञे थो। आसमानी किताब तौरात शरीफ़ में सदन नालो मंतिकुल हक़ यानी हक़ जी ॻाल्हि करण वारो आहे। इंजील शरीफ़ में सदन इस्मे गिरामी काफ़ी आहे ऐं जन्नत में सदन नालो सिराज हूंदो। पाण 583 ईस्वी में हिजरत मदीना का 4 साल पहिरियां मक्के शरीफ़ में पैदा थिया। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐलान नबूवत जे 6 साल 614 ईस्वी में पाण इस्लाम क़बूल कयो। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सदन इस्लाम आणण जे लाइ दुआ फरमाई हुई, तंहिं करे खेनि मुरादे रसूल बि चयो वञे थो। हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इस्लाम क़बूलण सां इस्लाम खे इज़्ज़त ऐं ग़लबे जो इज़ाफ़ो थियो। मुसलमाननि खे हौसलो मिलियो। हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इस्लाम क़बूलण खां बाद मुसलमाननि हरम पाक में ऐलानिया नमाज़ अदा कई। रसूल हाशिमी हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पंहिंजो वज़ीर फ़रमायो। हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ख़ुसूसी मशीर हुया। हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु सॼी ज़िंदगी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत कई। 13 सन हिजरी जे मुताबिक़ 634 ईस्वी यानी 53 साल जी उमिरि मुबारक में पाण मुसलमाननि जा ॿिया ख़लीफ़ा बणिया। 24 हिजरी बमुताबिक़ 643 ईस्वी में मस्जिद नबवी शरीफ़ में नमाज़ फ़जर पढ़ाईंदे हिकु काफ़िर खंजर सां सनन मथां हमिलो कयो, जंहिंसां पाण ज़ख़्मी थिया ऐं मदीने पाक में शहादत माणी। हज़रत सुहेब रज़ी अल्लाह ताला अन्हु सनन नमाज़ जनाज़ा पढ़ाई ऐं हुज़ूर जान कायनात फ़ख्र मौजूदात सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे पहलू मुबारक में दफ़न थिया। सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फ़रमाइनि था, हिकु ॾींहुं प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं मामले में फ़िक्रमंद हुआ। हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़िक्र जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अल्लाह पाक अव्हां सां गॾु आहे, मलाइक अव्हां सां गॾु आहिनि, हज़रत जिब्राईल हज़रत मीकाईल अव्हां सां गॾु आहिनि, हज़रत अबू बकर सिद्दीक़ अव्हां सां गॾु आहे, मां बि हाज़िर ख़िदमत आहियां, तमामु मुसलमान अव्हां सां गॾु आहिनि। हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन तरह जन पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलजोई जो एहतिमाम कयो त अल्लाह पाक फ़ारूक़ आज़म जी तस्दीक़ में ही आयत करीमा नाज़िल फ़रमाई ऐं इरशाद थियो, तर्जुमो कंज़ुल ईमान, सो बेशक अल्लाह पाण उन जो मददगार आहे ऐं जिब्राईल ऐं नेक ईमान वारा। इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि हिन आयत जी तफ़सीर में फ़रमायो, सालिहुल मुमिनीन अबू बकरियूं व उमर, यानी हिन आयत में नेक मोमिन मां मुराद अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हुम आहिनि। प्यारा इस्लामी भाइरो, सिपारे 26 सूरह हुजरात जी ॿी आयत में मुसलमाननि खे हुकुम ॾिनो वियो त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक बारगाह में जॾहिं कुझु अर्ज़ु करणो हुजे त हिन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे त कंहिं जो बि आवाज़ हरगिज़ महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आवाज़ मुबारक खां बुलंद न थिए, न त तव्हांजा अमल, तव्हांजूं नमाज़ूं, तव्हांजा रोज़ा, तव्हांजा हज बर्बाद थी वञण जो अंदेशो आहे। हदीस शरीफ़ जी मशहूर किताब तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे, जॾहिं उहो हुकुम नाज़िल थियो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿियनि कुझु सहाबी सगोरनि पाण ते वधीक एहतियात लाज़िम करे वरितो। हज़रत उमर फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु त एतिरे आहिस्ते आवाज़ में ॻाल्हाईंदा हुया जो कॾहिं त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿीहर पुछणो पवंदो हो त छा था चओ। संदन हक़ में अल्लाह पाक फ़रमायो, बेशक जेकी माण्हू अल्लाह जे रसूल वटि पंहिंजे आवाज़ुनि खे हल्को रखंदा आहिनि, से उहे ई माण्हू आहिनि जिन जे दिलनि खे अल्लाह परहेज़गारी जे लाइ परखे छॾियो आहे। उन्हनि जे लाइ बख़्शिश ऐं वॾो सवाबु आहे।
उहे सहाबी सगोरा अलैहिम रिदवान जेकी बारगाह रिसालत में पंहिंजो आवाज़ हल्को रखंदा हुया, ख़ासि करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन्हनि जे बारे में हिन आयत सगोरी में ॿुधायो वियो त अल्लाह पाक उन्हनि जूं दिलियूं तक़वा ऐं परहेज़गारी जे लाइ परखियूं आहिनि, उन्हनि जे लाइ आख़िरत में बख़्शिश ऐं वॾो सवाबु आहे। सुभान अल्लाह। मालूम थियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बख़्शिश यकीनी आहे, उहे क़तई यकीनी जन्नती आहिनि, छो त अल्लाह पाक हिन आयत करीमा में उन्हनि जी बख़्शिश जो ऐं उन्हनि जे वॾे सवाब जो ऐलान फ़रमायो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु निहायत बुलंद रुतबे वारा सहाबी आहिनि। इमाम हसन हुसैन रज़ी अल्लाह अन्हुमा जा वालिद बि आहिनि, मुसलमाननि जा ख़लीफ़ा बि आहिनि। संदन शान ऐं अज़मत खां केरु वाक़िफ़ न आहे। अचो मौला अली शेर ख़ुदा करम अल्लाह ताला वजुल करीम जी हिकु ख़ूबसूरत तमन्ना ॿुधूं था। हज़रत मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था, हिकु अहिड़ो आमाल नामो जेको मां क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक जे हुज़ूर में खणी वञणु चाहियां थो, अहिड़ो आमाल नामो मुसलमाननि जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व ताला असांखे सही